अम्मा हिकु ॻाल्हि चवां? हा हा चओ। जेकॾहिं काकी कज़ी मोर लाइ मुंहिंजो रिश्तो घुरनि त पोइ छा थींदो? पर मूं त ख़बर ॿुधी आहे, पर तो बि ख़बर ॿुधी हूंदी त मोर शहर में के मंटम सां शादी थो करे। न मां, इहो कोड़ आहे। मिड़े इहे ॻाल्हियूं पिया कनि। हीअ मां छॾ ने ॻाल्हि खे, जेकॾहिं कूड़ हुजे हा न पोइ इहा मंडम मोर मथां एॾा लख जो लुटाया। अम्मा ही मैडम भला छो मोर खे अची चिंबड़ी आहे? शहर में मोर खुटा आहिनि छा? जेकॾहिं इहो कोड़ हुजे ऐं काकी मोर लाइ मुंहिंजो रिश्तो घुरे त पोइ? मोर जे मथां एॾो वॾो बेहयाई जो इल्ज़ाम तो पाण त आयो ऐं उहे ॻाल्हियूं विसरी रही। इहा ॻाल्हि गुज़री वई न अम्मा, मूंखां ग़लती थी वई। तूं हाणे जी ॻाल्हि कर, जेको पुछां थी न तूं बसि हुन जो जवाबु ॾे, ॻाल्हियुनि खे घुमाए न। नाम इहा सलाह मूं अकेले जी कान हलंदी, तुंहिंजे पीउ सां तुंहिंजे भाउ सां सलाह कबी, पोइ को कमु थिए त थिए, बाक़ी आहे ॾुखी ॻाल्हि। बाबा खे तूं जीअं चवंदीअ न तीअं कंदो अम्मा। बाक़ी राजण खे केरु चवंदो? तूं ऐं बाबा गॾिजी अदा जे मथां ज़ोर रखिजो, हू राज़ी थी वेंदो। ऐं पहिरीं दुआ करे त जेके मुसीबतूं आहिनि उहे डरनि हा, का वसूं थिए तुंहिंजो परणो बि थींदो। भला हिते के मोर खुटाइनि छा? खोड़ मोर। न अम्मा, मूं चयो न, मोर त सिर्फ़ु मोर, ॿियो कोई बि न। मिठी ॻाल्हि आहे, ही छोकिरी सिर्फ़ु मोर ई मोर, अञा भलाई कंदो, अञा से हिननि खे ख़ुशियूं ॾींदो, आंसू में पूरियूं कंदनि। ओ यार रामजानी बाबा बड़ी आयो, बड़ी आयो। हेठ न हेठ मथे हो बाबा, पाण में ठाहे लाइन छा थियो अथसि? ॿियो वॻे ऑफिसर हाल वार असां खां वटि त असां वञूं, असां अॻ में ई ॾाढा परेशान। अॻ में ई मां तव्हांजी घणी दिलाज़ारी कई आहे, पर हाणे ईअं कोन थींदो। तव्हां सुकून सां वियो ऐं मुंहिंजी चाह पाणी पियो, पोइ मां तव्हांखे हाल वठां थो। हाणे तव्हांजी मुंहिंजे विच में को बिजाब न थींदो। हिन खे पंहिंजो ई घर सम्झो ऐं आराम सां वेहो। भला हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां हिते कीअं भुलिजी पिया? ऑफिसर मजबूरी आहे, तंहिंजे करे मां तो वटि मदद जे लाइ। जेको मुंहिंजो हार आहे मां तव्हांजी ज़रूरु मदद कंदुसि, तव्हां परेशान न थियो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻु तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।